छा गर्मी इंसान खे चिड़ ॾियारींदी आहे? गर्मी पद में वाध ऐं चिड़ में कहिड़ो वास्तो? ॼाणियो माहिरनि जी राय। छा तव्हां कॾहिं इहो सोचियो आहे त गर्मी वधण सां असां पंहिंजो मज़ाज कीअं तब्दील कंदा आहियूं? उहा तव्हांजी ग़लती नाहे, पर गर्मी जे करे ई उहो थींदो आहे। माहिरनि जो चवणु आहे त गर्मी में चिड़ जे पुठियां साइंस हूंदी आहे। नफ़्सियाती माहिरनि जो ख़्यालु आहे त शदीद गर्मी माण्हुनि खे चेड़ाए सघे थी। जॾहिं त गर्मी पद में घणी वाध थींदी आहे त माण्हू खे चिड़ ईंदी आहे। गर्मी में असांजो जिस्म ऐं दिमाग़ मुख़्तलिफ़ तब्दीलियुनि मां गुज़रे थो, जेकी चिड़ में इज़ाफ़ो करे सघनि थियूं। उन खां सवाइ ॿिया बि कारण आहिनि। गर्मी जी रातिनि में सुठी निंड हासिल करण ऐं आराम करण जी कोशिश हिकु ख्वाब थी सघे थो। गरम मौसम असांजी निंड में खलल विझी सघे थी। बेचैन रातियुनि ऐं परेशान सुबुह जो सबबु बणिजी सघे थी। निंड जी घटिताई चिड़ जो हिकु वॾो सबबु बणिजंदी आहे। जॾहिं असां थकिजी पवंदा आहियूं त तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾींदा आहियूं। गर्मी असां सभिनी खे मुतासिर करे थी। उन सूरत में कावड़ कंट्रोल में न थींदी आहे। गर्मी जे करे इंसान ऑफिस जो कमकार बि सही नाहे करे सघंदो।